अच्छो ताज हिक अहिड़े सफ़र ते निकिरूं जेको सिर्फ़ हिक कहाणी न आहे पर असांजी पंहिंजी ज़िंदगी जो अक्स आहे। पाउलो कोएल्हो जी जग मशहूर किताब दी एल्केमिस्ट जी हिन समझाणीअ में भलीकार। अॼु असां उन घड़ी फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं जेको हिक हक़ीक़ी बामक़सद ऐं शानदार ज़िंदगी गुज़ारण बाबति आहे। हिकु रिवायती तजज़्बो न आहे पर अहो हिकु अहिड़ो आईनो आहे जेको असांजी अंदर जी लुकील ख़्वाहिशनि खे ज़ाहिर करे थो। सभ खां पहिरीं त हिकिड़ो सवाल आहे, छा असां वाक़ई उहा ज़िंदगी गुज़ारी रहिया आहियूं जेका दिलि सां चाहियूं था? सोचण जी ॻाल्हि आहे न। हुतां ई असांजी मुलाक़ात थिए थी सांटियागो सां। ही स्पेन जो हिकिड़ो आम धनार छोकिरो आहे, पर हिन जी दिलि हमेशह बेचैन रही थी ऐं हुनखे हिकिड़ी ख्वाब बार बार अची थो। पंहिंजे आरामदा ज़िंदगी खे छॾी हिकु अणॾिठल ख़ज़ाने जी ॻोल्हा में निकिरण जी सिंधिस इहा कहाणी असल में हर इन इंसान जी अणथक ॻोल्हा जी इकासी करे थी जेको ज़िंदगी में कंहिं वॾे मक़सद जी पोयां आहे। हिस्सो पहिरियों, क़िस्मत जो सद, ख़्वाबनि जी शुरुआत। हाणे कहाणी हिकु नओं रुख तॾहिं इख़्तियार करे थी जॾहिं सांतियागो जी मुलाक़ात सैलेम जे पोढ़े बादशाह सां थिए थी। उतां ई आहो ज़बरदस्त तसवुर साम्हूं अची थो त हर इंसान जी पंहिंजी हिकु ज़ाती कहाणी या पर्सनल लेजेंड हूंदी आहे। आहो इंसान जो मुनफ़रिद ख़्वाब आहे। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त जॾहिं को इंसान पंहिंजी सची मक़सद खे हासिल करण जो पक्को इरादो करे वठी थो त सॼी काइनात उन खे हासिल करण में सिंधुस मदद करण लाइ ॼाण गॾिजी कमु करण लॻंदी आहे। हे को जादू नाहे पर इरादे जो आहो ताक़तवर मिलाप आहे जेको नामुमकिन खे मुमकिन बणाई छॾींदो आहे। पर हिकिड़ो मसइलो आहे। समाज अक्सर इंसान जे हिन सफ़र में रुकावट बणिजींदो आहे। दुनिया जो सभ खां वॾो कोड़ छा आहे भला? उहो कोड़ त एक ख़ासि वक़्त ते अची असांजो ज़िंदगियूं क़िस्मत जी हथ वस थी वञनि थियूं ऐं असांजो उन ते को बि ज़ाबितो नथो रहे। बादशाह सांतियागो खे सम्झाए थो त माण्हुनि जी इन मनफ़ी सोच जी परवाह बिल्कुलु न करणु घुर्जे। पंहिंजी क़िस्मत जो मालिक पाण बणिजणो पवंदो आहे। हालातनि जी अॻियां हार न ई मंझणी। ॾिसो, हिकु मामूली सफ़र नाहे। मरहलो पहिरियों, अंदुलस जी साई सरज़मीन तां रवानगी। मरहलो ॿियों, टेंजियर में पेश आयल ओछितियूं रिकावटूं। मरहलो टियों, रेगिस्तान जी ॾुखियाइयूं मां मिलंदड़ रूहानी जागरता। ऐं आख़िर में मिस्री पिरामिड्स वटि पहुची हक़ीक़त जो इदराक। हीर को जाग्राफियाई हदनि खे पार करण नाहे पर अहो इन इख्तियाराती सफ़र जी मुकम्मल अक्कासी करे थो जेको असांजी अंदर जी तब्दीली लाइ बेहद ज़रूरी हूंदो आहे। हिस्सो ॿियो, ज़िंदगीअ जी ग़ैर मुतवक्का रुकावटनि खे पार करणु। हाणे ॾिसो, जीअं ई सांतियागो पंहिंजे आरामदा माहौल मां निकिरी टेंजियर जी सरज़मीन ते क़दम रखे थो, संदसि सभु पैसा फड़जी वञनि था। इन सदमे वारे लम्हे में बारस्ता हुआ। छा पाण खे हिकु अजनबी जाइ ते लुटेल ऐं मिसकीन शिकार सम्झियो वञे या हिकु नई जाते ख़ज़ानो ॻोल्हींदड़ बहादत मुहिम जो? ही बिल्कुलु उहो नुक़्तो आहे जिते इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त जॾहिं ॾुखिया हालात पेश अचनि त असांजे ॾिसण जो अंदाज़ ई असांजी हक़ीक़त खे शक्ल ॾींदो आहे। सोच जो ई सभु खेल आहे। पंहिंजे इंसानी तअस्सुब ऐं ज़हन जे ठहियल जार ते कीअं ज़ाब्तो आंदो वञे। सांतियागो खे इहो अहसासु थियो त हुन अखियूं बोटी एतबार कयो छो त असां अक्सर उहो ई ॾिसणु चाहींदा आहियूं जेको असांखे पसंदि हूंदो आहे, जंहिं सबबु असल हक़ीक़त गुम थी वेंदी आहे। इन फरलट खां पोइ हुन हिकु ज़बरदस्त ॻाल्हि सिखी त पंहिंजे अंदरूनी कमज़ोरियुनि खे मञणु ऐं ज़हनी लचकदारी पैदा करण ई वधारे जो असल रस्तो आहे, छो त हर तकलीफ़ जे अंदरि हमेशह को न को सबक़ ज़रूरु लुकियल हूंदो आहे। हिस्सो टियों, वहिकिरे में टिपो गैर। कायनात अक्सर गैर मुतवक्के मौक़ा फ़राहम कंदी आहे पर फ़ैसिलो करणु सिर्फ़ हिकु शुरूआत हूंदी आहे। बहादरी जो वहिकिरो कीअं थो हले? सभ खां पहिरियों हिकु पक्को फ़ैसिलो, उन खां पोइ फ़ौरी अमल, पोइ हक़ीक़ी दुनिया जो तजुर्बो ऐं नेठ सिख्या ज़रिए वॾे कामयाबी माणणु। हिकु मज़बूत फ़ैसिलो इंसान खे दरियाए जी अहिड़ी तेज़ वहिकरी में वठी वेंदो आहे जो कदो न सोचियल मंज़िलनि ताईं पहुचाईंदो आहे। बग़ैर कंहिं फ़ैसिले जी ज़िंदगी गुज़ारणु सचपुच त हिकु इंतहाई बोर कंदड़ ज़िंदगी आहे। हिस्सो चौथों, रेगिस्तान मां मिलल दाहब, अंदरूनी जागरता। सफ़र मुसलसल अॻिते वधी रहियो आहे ऐं सांतियागो उन वसी रेगिस्तान में दाख़िल थिए थो जेको पंहिंजे अंदरि केतिरा ई राज़ रखे थो। सफ़र दौरान उठ हिकलिंदड़ हिकु कमाल जे सलाह ॾियनि थो जेका हर दौर लाइ अहम आहे। मां पंहिंजे माज़ी या मुस्तक़बिल में नथो रहां, मूंखे सिर्फ़ हाल सां दिलचस्पी आहे। वाक़ई माज़ी गुज़री चुको आहे, मुस्तक़बिल जी का ज़मानत नाहे। तंहिं करे हक़ीक़ी ख़ुशी ऐं सुकून सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन मौजूदा लम्हे में ई समायल आहे। हिस्सो पंजों, सभ खां वॾे ख़ौफ़ खे मुंहुं ॾियणु। हिन मरहले ते कहाणीअ जी सभ खां अहम किरदार यानी अल्केमिस्ट सां मुलाक़ात थी। हू हिकु वॾे तज़ाद खे साम्हूं आणे थो जिते अक्सर माण्हू फांसी पवंदा आहिनि।
छा ध्यान सिर्फ़ आख़िरी ख़ज़ाने यानी नतीजे ते हुजण घुर्जे या पंहिंजी ज़ाती कहाणी जीअण जे अमल ते। अल्केमिस्ट उहो सबक़ सेखारे थो त सफ़र जो मुसलसिल अमल, ॾुखियायूं ऐं सिख्या अक्सर करे इन आख़िरी जिस्मानी ख़ज़ाने खां तमामु घणो वधीक क़ीमती हूंदियूं आहिनि। इंसान जी सभा खां वॾी रुकावट छा आहे? उहो ख़ौफ़ आहे जेको ख़्वाबनि खे साबियान थियण खां रोकी थो। तकलीफ़ जो ख़ौफ़ ख़ुदि तकलीफ़ खां वधीक ख़राब आहे। ज़रियनि मां अहो वाज़े पैगाम मिली थो त कंहिं बि दिलि कॾहिं हक़ीक़ी तकलीफ़ नाहे सुठी जॾहिं उहा पूरी सचाई सां पंहिंजे ख़्वाबनि जी ॻोल्हा में निकिती हुईच। रुगो नाकामी जो ख़ौफ़ ई उहा वाहिद शइ आहे जेका ख़्वाब खे नामुमकिन बणाई छॾींदी आहे। इन करे ख़तरा खणणु ज़रूरी आहिनि। हिस्सो छो हक़ीक़ी ख़ज़ाने जी ॻोल्हा। असां हाणे हिन सिनेमैटिक सफ़र जे इन जज़्बाती उरूज ते पहुची चुकिया आहियूं जिते ख़ज़ाने जी ॻोल्हा पंजे पजाणी ते पहुची थी। पर छा उहो ज़मीन में पुरियल को सोन या चांदी हो? नहीं। इंकिशाफ़ थिए थो त हिन डघे सफ़र जो हक़ीक़ी इनाम ते ख़ुदि मुसाफ़िर जी हिकु नई इंसान में बदिली वञण वाली तब्दीली हुई। जॾहिं असां बहितर थियण जी कोशिश कंदा आहियूं त असांजे चौधारे हर शइ पाण बहितर थी वेंदी आहे। कंहिं बि इंसान जो पंहिंजे ज़ाती सुधारे लाइ कयल सफ़र पूरी दुनिया खे रोशन करे छॾींदो आहे। अचो त हिन अज़ीम कहाणीअ खे अॼु जी जदीद ज़िंदगीअ सां ॻंढियूं। रोज़ानी जा अमल छा हुजण घुरिजनि? पाण खे बग़ैर कंहिं हद जे ख़्वाब ॾिसण जी इजाज़त ॾियो, छो त ख़्वाब ई ज़िंदगी दिलचस्प बणाईंदा आहिनि। हर सुज अभरण सां ख़ूबसूरती महसूस करियो ऐं हाल जी शुक्रगुज़ारी करियो। ज़रा सोचो, जेकॾहिं माण्हू ख़्वाब ॾिसणु छॾी ॾींदा त छा अॼु कारनि जा इंजण या एप्पल जा कंप्यूटर्स वजूद में अचनि हा? बिल्कुलु न। ख़्वाब ई नामुमकिन खे मुमकिन बणाईंदा आहिनि। त पोइ इन विसारियल ख़्वाब ॾाढे वधण लाइ बिल्कुलु अॻियों क़दम कहिड़ो आहे? ज़रियनि जी उहा ॻाल्हि बिल्कुलु चिटी आहे त असां मां हर कोई अंदरि कुझु न कुझु वॾो करण जी बेपनाह ताक़त मौजूदु आहे। ही वक़्तु आहे गहराई सां सोचण जो, उमीद ऐं जुरत सां भरिजी वञण जो ऐं पंहिंजे इन हक़ीक़ी मंज़िल दाड़ियां अमली तौर क़दम वधाइण जो। इन्ही सोच सां असांजी अॼु जी हीअ सम्झाणी पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थी। पंहिंजे अंदर जी आवाज़ खे ॿुधो ऐं अॻिते वधो।